कानारिया कुणकन जनी लोह लिंगन में, कानारिया कुणकन जनी लोह लिंगन में, मोहब्बत जे मैदान में पया लाल लुछन, पाढ़े बधन पटियूं पाढ़े चिकिया कन, वटा वाढोड़न रही अजजे रातड़ी, रही अजजे रातड़ी तिन वाढोड़न वटाए, जिनके सूर शरीर में घट मझारा घाए, लिकाए लोकाए पाढ़े बधन पटियूं। लतीफ़ साईं सिंध जी इनकलाबी तहरीक, सिंध जी मज़ाहमती तहरीक, शाह इनायत जी तहरीक के भेटाड़ींदे ये शेर चया ऐं इहा वार्ता, इहा वारदात, इहा कार्रवाई मुग़ल इस्टेब्लिशमेंट जी जीअं उन वक़्तु सिंध जे माण्हुनि खे, सिंध जी कॉम्प्रेस क़यादत खे ईअं बेदर्दी सां कुठो पे वियो जो लतीफ़ साईं जो चवण ते मजबूर थियो त कानारिया कुणकन जिनी लोह लिंगन में, उहे कान हुआ उन दौर में जेके लोहन में टुंबजी वेंदा हुआ, उहे तलवारूं जेके सीना चीरे वेंदियूं, पर मर्दे मरी वेंदा वतन जा आशिक, पर धरती तां हथ न खणंदा हुआ। अॼु बि साईं शहीद हिदायत लोहार, शहीद बशीर खान कुरैशी, शहीद मुज़फ़र भुट्टो, शहीद अफजल पंवर ऐं असांजा सभई शहीद जिनके रियासत मुख़्तलिफ़ तरीक़नि सां बेतरती सां क़त्ल कयो, पर हुननि मरण पसंदि कयो, पर झुकण पसंदि न कयो। सब खां पहिरियां आऊं जीएसएन क़ौमी महाज जी क़यादत खे जस्तो ॾियां ऐं पंहिंजी बहादुर भेण सोरठ लोहार, ससुई लोहार, सारंग ऐं समूरनि सिंध दोस्तनि खे जस्तो ॾियां जिन मुस्तक़िल मिज़ाजी सां, जंहिं बहादुरीअ सां, अॾोलता सां रियासती इदारनि ऐं रियासती एजेंसियुनि जी अखियुनि में अखियूं विझी करे बहादुरी सां बेबाकी खां हीअ जदोजहद जारी रखी आहे ऐं आऊं सम्झां थो त हीअ जदोजहद ऐसी ताईं जारी रहंदी जेसीं ताईं असां पंहिंजे वतन सिंध देश जी आज़ादी हासिल नथा कयूं, तेसीं ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी। छो त असांजे शहीदनि जो हक़ीक़ी पलांद रुगो कातिलनि जी गिरफ़्तारी न आहे, असांजे शहीदनि जो हक़ीक़ी पलांद सिंध देश जी आज़ादी जी सूरत में आहे, पर असां सम्झूं था त हीअ जदोजहद जी शुरूआत आहे। साईं हिदायत लोहार जो क़त्ल रियासती क़त्ल आहे, रियासती इदारा MI ऐं ISI इन में सिधी सही मुलवस आहे। हिकु ॿुधी साज़िश तहत, हिकिड़ी प्लानिंग तहत, हिकिड़ी रिथा तहत रियासती इदारनि इहा कोशिशि कई आहे त कहिड़ी रीति सिंध जे मुतहरिक किरदारनि खे, कहिड़ी रीति सिंध जी सियासी क़यादत खे निशानो बणाए रस्ते तां हटायो वञे। कोशिशि कई वई त उन शख्स खे टारगेट कयो वञे जे शख्स जी थी सिंध जे अंदरि जबरी गुमशुदगनि जो मज़बूत आवाज़ थी हिकिड़ी तहरीक हलाई रही आहे, वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध। सॼी दुनिया जा इदारा उन ते नोटिस था वठनि ऐं हिननि रियासती इदारनि जे मथां थुक लानत थिए थी, आलमी इदारनि जी मुआशी पाबंदियूं मटिजनि थियूं। उन करे रियासती इदारा हाणे सम्झी चुका हुआ त जबरी गुमशुदगनि जे ज़रिए आलमी पाबंदियूं लॻनि थियूं, जबरी गुमशुदगी जे करे आलमी दबाव थिए थो ऐं जबरी गुमशुदगा जेके असांजा कारकुन आहिनि, क़यादतूं आहिनि, उन्हनि खे टार्चर सेलनि में वाड़े आज़तूं ॾेई जॾहिं उन्हनि जा चिचिल लाश न विया तॾहिं बि आलमी इदारनि हिननि ते दबाव विधो ऐं हिननि ते बुआशी पाबंदियूं मड़ियूं त हिननि सम्झी वरितो त हाणे असांखे तरीक़ेकार तब्दील करणो पवंदो। सो मुंहिंजा दोस्तो, ही क़ौमी तहरीक खे कुचलण जी कोशिश आहे, ही सिंधी माण्हुनि जी नस्ल कुशी करण जी कोशिश आहे। ही रियासत इहो फ़ैसिलो करे चुकी आहे त कहिड़ी रीति सिंध जे अंदरि सिंध जे उन हर उभरंदड़ आवाज़, हर उन जदोजहद कंदड़ साथी खे रस्ते तां इन टारगेट किलिंग जे ज़रिए हटायो वञे ऐं इशारो ॾिजे त बाबा को ज़ाती मसइलो आहे, का फुर जे मामले जे इन पोयां को फुर जो मसइलो आहे या को ॿियो ज़ाती मसइलो ॼाण आहे, असांजे कूंदरनि जो क़त्ल आम करे ऐं ही उन क़त्ल खे भॻाइण जी कोशिशि कनि था। पर आऊं सलाह थो कयां पंहिंजी भेण सोरठ लोहार खे, ससी लोहार खे ऐं सिंध जे आशिक़नि खे त हुननि रियासत जे इन साज़िश खे नाकाम करे जदोजहद करणु ॾेखारी त तव्हां ही जेको क़त्ल कयो आहे उहो रियासती क़त्ल आहे, हुन में ही रियासती इदारा मुलविस आहिनि। हुनजो वॾे में वॾो सबूत इहो आहे त रियासती इदारनि बजराती गुज़रण जे बावजूद FIR वारसनि जे मर्ज़ी मूजिब न पई कटी। जॾहिं रियासती क़त्ल न हुजे हा, आम क़त्ल
मसलो हुजे हा त रियासत पहिरीं ॾींहुं उहा FIR कटे हा पर आउं सम्झां थो रियासत जो FIR न कटणु CCTV फुटेज में सुञातल चेहरनि खे लिकाइण पहिरां डाइण जे बराबरि आहे पहिरां डाइण मां मुराद आहे त इन क़त्ल में रियासती एजेंसियूं ऐं रियासत ख़ुदि मुलवस आहे हू चाहे थी सिंध जी क़ौमी तहरीक खे कुचलनि हू चाहे थी सिंध जी तहरीक खे कुचलनि पर असां तव्हांखे ॿुधाइण था चाहियूं तव्हां भले पंहिंजा अरबाज़ मायो तव्हां इन खां पहिरियों असांखे खपे गुम कयो साईं हिदायत लोहार खे तव्हां खपे गुम कयो 28 साल ताईं उनखे वाड़े इज़तूं ॾिनियूं टार्चर कयो पर हू माण्हू पंहिंजे फ़िक्र GMC ते अॾोल बीठो ऐं आउं सम्झां थो त साईं हिदायत लोहार उहो फ़र्ज़ शनास उस्ताद हो जंहिं न सिर्फ़ पंहिंजनि उन्हनि मासूम ॿारनि खे सही तालीम ॾिनी पर फ़िक्र GMC जे नज़रे तहत पंहिंजी नियाणियुनि जी ऐं नौजवाननि जी सियासी तरबियत करे हिकिड़े GMC जे फ़िक्री शारे तौर ते हू सुञातो पियो उन करे रियासत उनखे रस्ते तां हटायो उनखे हटाए उन टेस्ट केस तौर ते चेक कयो आहे त सिंध केतिरी थी मज़ामत करे सिंध केतिरी थी मज़ामत करे इन क़त्ल जे ख़िलाफ़ हुन ॾिसण पिया चाहिनि असां में रत में असांजो क़त्ल थो थिए जेकॾहिं यादि रखो हिन क़त्ल खे सिंध जी नस्ल कुशी सां न ॻंढियो वियो हिनखे सियासी बुनियादनि ते जदोजहद जो मंशूर बणाए अॻिते न खयो वियो त सुभाणे तव्हां ऐं आऊं असां सभु मारिजी सघूं था पोइ असांखे चवंदा त बाबा हिनखे के फौरू जेके आहिनि उहे क़त्ल करे विया आहिनि या हिनजी का ज़ाती दुश्मनी हुई या को छोकिरी जो मसइलो हो या को ॿियो मामिलो हो मुख़्तलिफ़ मामला करे तव्हांजे क़त्ल खे दॿाईंदा जीअं शहीद बशीर खान खे ज़हर ॾेई हिननि चयो त हार्ट अटैक आहे इहे कूड़ा कूड़े जा पुट आहिनि इहे पूर तान हणी करे असांजे शहीदनि जे क़त्लनि खे लोड़णु चाहिनि था पर असां कॾहिं बि लोड़णु न ॾींदासीं उन करे ऐं पंहिंजी भेण सूरज लोहार खे ससी लोहार खे ऐं सिंध जी क़ौमी क़यादत खे साईं सरफराज़ खे अली रज़ा खे ऐं समूरी क़ौमी क़यादत ऐं उहे क़ौमी दोस्त जेके हिन केस खे खणी अॻिते हली रहिया आहिनि रैलियुनि जी सूरत में मुज़ाहरनि जी सूरत में जदोजहद जी सूरत में करे रहिया आहिनि ऐं उन्हनि खे गुज़ारिश थो कयां त तव्हां हिन तहरीक खे सिंध गीर तहरीक बणायो हिन नियाणियुनि जो साथ ॾियो ऐं लखनि जे तादाद में हिननि सां पोयां बीहो ऐं स्टॉप जेनोसाइड ऑफ सिंधीज़ सिंधियुनि जी नस्ल कुशी बंदि कयो इन नारे तहत जेको आहे साईं हिदायत लोहार जे क़त्लनि खे असल जेके कातिल आहिनि ॿुधा कातिल जेके आहिनि उन्हनि खे ज़ाहिर करे इब्रतनाक सज़ा ॾेई करे आलमी अदालत में केस हलायो वञे न त यादि रखो हीअ तहरीक जेकॾहिं माठी थी वई त हीअ रियासत हर क़त्ल फॿाए छॾींदी ईअं आम माण्हुनि खे कुचलींदी ऐं क़ौमी कारकुननि खे कुचलींदी जिदो तव्हां तसवर नथा करे सघो उन करे मुंहिंजा दोस्तो अचो त मुतहद थियूं पंहिंजी भेण सूरज लोहार जो साथ ॾियूं पंहिंजी भेण ससी लोहार जो साथ ॾियूं ऐं हिन क़ौमी क़यादत जो साथ ॾियूं क़ौमी तहरीक जो साथ ॾियूं क़ौमी तहरीक जो हिसो बणिजी करे असल जेको मक़सदु आहे सिंध देश जी आज़ादी उन आज़ादी खे हासिल करण जे लाइ ज़रूरी आहे त असां मुतहरिक रहूं उन आज़ादी खे हासिल करणु ज़रूरी आहे त असां जदोजहद कयूं तव्हांखे यादि हुजणु घुरिजे त असांखे टारगेट छो थो कयो वञे असांखे खंबियो छो थो वञे असांखे मारियो छो थो वञे उन जे पुठियां कहिड़ा सबब आहिनि आऊं तव्हांखे वाज़े कंदो थो वञां त सिंध हज़ारनि सालनि खां हिकु जुदा तारीख़ी वतन आहे असां सिंधी हज़ारनि सालनि खां हिकु जुदा क़ौम आहियूं यूनाइटेड नेशन जे उन चार्टर मुताबिक़ जेको आहे जेको यूनाइटेड नेशन में क़ौम तौर ते शामिल आहे उन बुनियाद ते असां क़ौम आहियूं छो त असांजी वतन जी जाग्राफी सिंध जी मौजूदु आहे असांजी पंहिंजी क़ौमी ॿोली सिंधी मौजूदु आहे असांजी पंहिंजी तारीख़ मौजूदु आहे असांजो पंहिंजो कल्चर मौजूदु आहे असांजा सियासी इक़्तिसादी मुफ़ाद मौजूदु आहिनि उन करे असां तारीख़ी तौर ते हिकु वतन आहियूं तारीख़ी तौर ते हिकु क़ौम आहियूं साईं GMC इन्हनि शर्तुनि ते कन्फेडरेशन जो हिसो थियो हो त सिंध उन में आज़ाद वतन जी हैसियत में हूंदी तव्हां 40 जी क़रारदाद उहा जेका मीनारे पाकिस्तान ते टंगे रखी आहे उन में लिखियलु आहे त सिंध बलोचिस्तान खैबर पख्तूनख्वा पंजाब ऐं उन वक़्तु बंगाल बि हो इहे 5 ई रियासतूं हिन कन्फेडरेशन जो हिसो हूंदियूं पर सावरन ऑटोनॉमस ख़ुदि मुख्तियारी आज़ाद हूंदियूं उन्हनि जा समूरा वसीला उन्हनि वटि इख्तियार पिया हूंदा पर छा थियो पाकिस्तान जी 76 साल तारीख़ में असांजे तारीख़ी वतन खां इनकार कयो वियो असांखे वतन जो दर्जो न ॾिनो वियो असांखे सिंधी क़ौम तसवुर न कयो वियो अली रज़ा ॿुधायो त हिननि आइन में लिखियो त क़ौम सिंधी क़ौम ऐं बलोच क़ौम सॾाइण में ॾोह करार ॾिनल आहे हीअ त कातिलनि जो इनकारी आइन आहे उनखे लानत था उन आइन ते विझूं छो त उहो असांखे क़ौम तसवुर नथो कयो वञे
जॾहिं असां खां तव्हां क़ौमी शनाख़्त कंदव, जॾहिं असां खां तव्हां वतन जी हिसत कंदव, जॾहिं असांजे समुंड ते कब्ज़ो कंदव, धरती ते कब्ज़ो कंदव, बैराटाऊं ठाहींदव, DHA ठाहींदव, पाक फिज़ायूं ठाहींदव ऐं सिंध जो सोन खणंदव, ग्रेनाइट खणंदव, कोयलो खणंदव, गैस खणंदव, पेट्रोल खणंदव, सिंध जी इंच इंच ते कब्ज़ो कंदव। पोइ माण्हू जॾहिं उन ज़ुल्म जे ख़िलाफ़, उन बर्बरियत जे ख़िलाफ़, उन ॾाढ जे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदो त उनखे खपे कोन कंदव, उनखे मारींदव, उनजा चिचड़े लाश ॾींदव। अरे केतिरा मारींदव, अचो मारियो, मूंखे बि मारियो, मूंखे बि कयो तव्हां, इहो शौक़ु तव्हां पूरो कयो, मूंखे बि कबे गुम करे छॾियो, तव्हां मूंखे टॉर्चर कयो, पर आऊं अॼु बि ऊचे ॻाल्हि सां पंहिंजे वतन जी आज़ादी जो उन नुक़्ते नज़र ते बीठो आहियां, बीठो रहंदुसि जेसीं ताईं वतन सिंध जी आज़ादी न मिलंदी, तेसीं ताईं असां इन जदोजहद सां भाॻियल हूंदासीं। आख़िर में मां ही सिटूं पंहिंजी उन्हनि बहादुर भेणुनि खे अर्पियां थो जिन जे आॾो उहे मुसीबतूं, उहे थ्रेट, उहे ख़तरा, उहे सभु आहिनि, उनजे बावजूदि ऊचे घाट सां बीठियूं आहिनि। उन्हनि खे सलाम आहे। लतीफ़ साईं उन वक़्तु ससुई खे भेटा ॾिनी हुई, इहा साॻी भेटा ऐं पंहिंजी भेण सोरठ खे ऐं ससुई खे ॾियां थो ऐं उन्हनि सभिनीनि क़ौमी कारकुननि खे ॾियां थो जेके हिन तहरीक में हिननि भेनरुनि सां गॾु आहिनि ऐं उन्हनि जो साथ ॾेई रहिया आहिनि। त उठ वेरी, उठार वेरी, वेरी थियणम ॾेर, उठ वेरी, उठार वेरी, वेरी थियणम ॾेर, चौथूं वेरी वाओ थियो जीअं लटिया पुनूं पेर, पंजूं वेरी सिॼ थियो जीअं उल्ही की अवेर, छहों वेरी छपर थियो जीअं समा कया न सेर, सतूं वेरी चंड थियो जो खिड़ो न वॼे वेर, चुल्लू करिया छपरे विंदे तांबरे चुल्लू करिया छपरे या हलंदे हो तो पुनू ॾे पेरन भर हलंदियास, जे हलण पेरन हलण छॾियो त गोॾन भर गिसकंदियास, जे गोॾन गिसकण छॾियो त चेल भर चुरंदियास, जे चेल चुरण छॾियो त सीने भर सुरंदियास, जे सीने सुरण छॾियो त हथन भर हलंदियास, जे हथन हलण छॾियो त ठूठिन भर ठिड़कंदियास, जे ठूठिन ठिड़कण छॾियो त चपन भर चुरंदियास, जे चपन चुरण छॾियो, जे चपन चुरण छॾियो त अखियुनि भर ईंदियास, जे अखियुनि अचण छॾियो त रूहानी रड़ंदियास, मिरूं थी मिरुनि सां जबल जाॻींदियास, मिलियो त मिलंदियास न त घोरी जान जतन।